तुझो ना बाज बे ओडियाई मंगा री थंबे री थूणिए तू छप्पर तू छां खुजाड़ो कां आ तोखे मालूम सबका। जिए सिंध जिए लतीफ़ी लात। दिस इज़ बिलाल मुस्तफ़ा बुग्यो, a young writer, journalist and assistant director at Mehran Television। दोस्तों 2020 जहिड़े नमूने सां समूरी दुनिया के नुक़सानु रसायो आहे जस्ट बिकॉज़ ऑफ कोविड-19, उन जो पुरावो त नथो थी सघे। खोड़ सारियूं ॾुखियायूं सॼी दुनिया खे दरपेश आयूं, जिन में इक़्तिसादी हवाले सां, जिन में माली हवाले सां ऐं सभ खां अहम तालीमी हवाले सां तमामु घणो पूरी दुनिया खे नुक़सानु पहुतो आहे। ख़ासि करे असांजो मुल्क पाकिस्तान तालीमी हवाले सां तमामु घणो मुतासिर थियो आहे ऐं ख़ासि करे सिंध जिते पहिरीं तालीम तमामु घटि आहे ऐं हिन कोरोना जे बुरहान जे करे, कोरोना जे करे जेके दरपेश आयूं आहिनि पूरी सिंध खे ॾुखियायूं, तिन जो काथो नथो करे सघिजे। इन ई उमेद सां, इन ई हिकिड़े उत्साह सां तुंहिंजो ना बाज बि ओडियाई मंगा री थंबे री थूण ख़ुशियूं आणींदो। ऐं जेके शयूं असां 2020 में न करे सघियासीं जस्ट बिकॉज़ ऑफ कोविड-19, उमेद आहे त असां उन ई जुस्तजू सां उन्हनि सभिनी शयुनि खे 2021 में सरअंजाम ॾींदासीं ऐं उन्हनि ते कमु कंदासीं जेके शयूं रहिजी वियूं आहिनि। ऐं नो डाउट इन में को शक न आहे द एंटायर वर्ल्ड हैज़ सीन रेनी डेज़ जस्ट बिकॉज़ ऑफ कोविड-19। ऐं उन सां गॾोगॾु ख़ासि करे मुंहिंजो सिंध वासियुनि लाइ इहो पैगाम हूंदो त तालीम जे तरफ़ अचो। तालीम सां जेको आहे सो तब्दीली ईंदी आहे, तालीम सां असां घणो कुझु करे सघूं था। ऐं सिंध जा जेके शाइर आहिनि ऐं उन्हनि में जेको सभ खां अहम शाइर थो चए, शाइरनि जो सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उनखे पढ़ो, उनखे सम्झो त लतीफ़ छा थो चए। उन सां गॾोगॾु किताबनि जे तरफ़ अचो, किताबनि खे पढ़ो त किताब छा था चवनि। आई विश यू अ वेरी हैप्पी न्यू ईयर।